चंबड़ भरिसां बासर जी ज़रई ज़मीन ते गाह कंदड़ पोरहत मथां कमदार पारां तशद्दुद करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। बुकेरा शरीफ थाणे जी हद में कमदार सिद्दीक मसरक पोरहत शबीर ख़ासकली ते केले जो नुक़सान करण ते बेरहमानो तशद्दुद करे तज़लील कई वई। पोरहत ग़लती जी बार बार माफ़ी वठण ते बि कमदार गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए लतुनि मुकनि जो वसकारो डाटे सां क़त्ल करण जी धमकी ॾेई रहियो आहे, जॾहिं त ज़ालिम कमदार पारां को बि रहम न कयो वियो। ज़ालिमाणो तशद्दुद कंदे उठ वेह जो चवंदो रहे थो। ॿिए पासे तशद्दुद हेठि आयल शबीर ख़ासकली जो चवणु हो त केले जे फ़सुल में गाह करण लाइ पहुतसि त कमदार सिद्दीक मसरक वहशियाणो तशद्दुद कयो ऐं संदसि मासात वीडियो ठाहिणु लॻो। हालो इहो मसरूक आहे सिद्दीक नालो आहे। अने पोइ मूंखे चई माखी मूं वटि आहे कोन, आयो त किथां ॾियां। पोइ मूंखे चई केले में न लाओ मज़दूरी तव्हां उते ई करियां पियो, ग़रीब माण्हू छा सां मारियोसि तोखे? डांटनि खां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।